जमायत उलमा इस्लाम सिंध जे अमीर साईं अब्दुल कयूम हालिजवी जे सर ते सिंध जे मुख़्तलिफ़ दीनी मदरसनि ऐं मस्जिदनि में ख़ासि दुआऊं कयूं वयूं। जामे इस्लामिया अशातुल क़ुरआन मदरसा मंज़िलगाह जामे मुफ्ताहुल हुदा हमादिया ऐं मदरसा मदीनतुल उलूम समेत ॿियनि केतिरनि ई मदरसनि मस्जिदुनि ऐं घरनि में विर्द बुखारी ऐं ख़त्म क़ुरान जो एहतमाम कयो वियो ऐं ख़ैरातूं पिणु कयूं वयूं। उन मौक़े ते JUI सिंध जे क़ाइद अलामा राशिद महमूद सुमरो, मरकज़ी नाज़िम मुफ्ती सऊद अफज़ल हालिजवी, शेखुल हदीस मौलाना मीर मोहम्मद मीरक, अल्लामा नासिर महमूद सुमरो, मौलाना मोहम्मद सालेह इंढण, डॉक्टर AJ अंसारी, समी सवाती, मौलाना गुलाम कादिर ब्रोही ऐं ॿियनि जी अॻवानी में अॻवाननि चयो त 20 डिसंबर ते 11 सालनि खां पोइ दीन ऐं वतन जे लाइ जान कुर्बान कंदड़ शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो केस जो फ़ैसिलो फाज़िल जज अब्दुल रहमान काज़ी जी अदालत में पेश थींदो। असांखे उमेद आहे त कातिलनि खे फाई जी सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वेंदो। JUI अॻवाननि जो चवणु हो त असांजो 11 सालनि जो सबर ऐं शहीद जो खून ज़रूर रंग लाहींदो ऐं कातिलनि खे अंजाम ताईं पहुचंदे ॾिसंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची